सूरह अल अनकबूत रुकू नंबर 7। ऐं हीअ दुनिया जी हयाती त तमाशे ऐं रांदि खां सवाइ ॿियो की न आहे। ऐं बेशक आख़िरत जी हवेली ई सदाईं हयातीअ वारी आहे। जेकॾहिं ॼाणनि हा त आख़िरत खे दुनिया खां वधीक पसंदि न कनि हा, पोइ उहे जॾहिं ॿेड़ियुनि में चढ़ंदा आहिनि तॾहिं रुॻो अल्लाह खे संदसि एतिक़ाद रखी छॾींदा आहिनि। पोइ जॾहिं खेनि भर ॾांहुं बचाई पहुचाईंदो आहे तॾहिं उते जो उते हिन करे शिरक कंदा आहिनि त जेकी खेनि ॾिनोसूं तंहिंजी बेशुक्री कनि ऐं त ख़ुशगुज़ारीन। पोइ सिघो ई हाल जी हक़ीक़त ॼाणंदा न ॾिठऊं छा त असां मके जे हरम खे अमन जी जाइ कई, हालांकि संदसि आस पास खां माण्हू उमालक खॼी वेंदा आहिनि। पोइ छा कूड़ खे मञींदा आहिनि ऐं अल्लाह जे नेमतुनि जो इनकार कंदा आहिनि। ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जेको अल्लाह ते कूड़ो ठाहे या जॾहिं वटसि हक़ आयो तॾहिं उनखे कूड़ो ॼाणे। काफ़िरनि जी जाइ दोज़ख में न आहे छा? ऐं जिन असांजे वाट में कोशिश कई तिन खे ज़रूरु पंहिंजूं वाटूं ॾेखारींदासूं। ऐं बेशक अल्लाह भलाड़ण साण आहे। ऐं बेशक अल्लाह भलाड़ण सां गॾु आहे।